नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे मीरपुर ख़ास में ख़बर ॾींदा हलूं त डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी सालियानी इलेक्शन 2022 जी चूंड जो अमल जारी है। यूनाइटेड इंडिपेंडेंट डेमोक्रेटिक पैनल ऐं फ्रेंड्स शाइन पैनल आमो साम्हूं लगभग 675 वकील पंहिंजे वोट जो हक़ अदा करे सघंदा। यूनाइटेड इंडिपेंडेंट डेमोक्रेटिक पैनल पारां सदारत लाइ शौकत अली रायमो, नायब सदर लाइ अबू अल हसन नंदवाणी, जनरल सेक्रेटरी लाइ महबूब अली कपरी, ज्वाइंट सेक्रेटरी लाइ अली खजांची लाइ मीर जुनैद अहमद टालपुर ऐं लाइब्रेरी सेक्रेटरी लाइ फुरहान कुरैशी समेत मेंबर मैनेजिंग कमेटी में तिलोक चंद भील, मीर सैफुल्ला टालपुर, शाहनवाज जोखियो, वहीद लाशारी ऐं महबूब लिगारी मैदान में लथल आहिनि। फ्रेंड्स शाइन पैनल वकील हाजी कलंदर बख्श लिगारी सदर लाइ उम्मीदवार बीठल, नायब सदर लाइ हतेश कुमार मैशरी, जनरल सेक्रेटरी लाइ नज़ीर हुसैन जरवार, ज्वाइंट सेक्रेटरी लाइ सैयद अख्तर शाह खजांची लाइ अरबाब जान मोहम्मद, लाइब्रेरी लाइ सेक्रेटरी लाइ अली गोहर मरी खे उम्मीदवार नामज़द कयो वियो, जॾहिं त अब्दुल अज़ीज़ मेमण, ठाकुर भवन राज, मीर शहजाद अहमद टालपुर, नज़ीर अहमद मलिक, सोहेल जसकाणी, साबिर अली जूणेजो ऐं महफूज़ लिगारी खे मेंबर ऑफ मैनेजिंग कमेटी जे उम्मीदवार तौर मैदान में लथल आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।